ठारूशाह अवामी प्रेस क्लब ठारूशाह जी सहाफ़िन जो रियासती प्रेस क्लब के सदर राणा अब्दुल सत्तार राजपूत ऐं सहाफ़ी अली हैदर अब्बासी मथां रियासती अस्पताल में आरई बिरादरी के शरपसंदन पारां हमलो करण ऐं रियासती पुलिस के SHO ताहिर दायो पारां शरपसंदन की पुठभराई करे उन्हनि मथां केस दाख़िल करे गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब के सदर अकील अहमद ख़ानज़ादा की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे में अवामी प्रेस क्लब के सीनियर सहाफ़ी मुख्तियार हुसैन बालादी, काशान ख़ानज़ादा, सुफ़ियान रफ़ीक, बाबू ईसा सियाल, एजाज़ राजपूत, अदनान चौहान ऐं ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते सहाफ़ियुनि ॿुधायो त झेले में ज़ख़्मी थियल आरई बिरादरी के नौजवाननि खे इलाज लाइ रियासती अस्पताल आंदो वियो, जिते सहाफ़ी राणा अब्दुल सत्तार राजपूत ऐं अली हैदर अब्बासी कवरेज लाइ पहुता, जिन ते आरई बिरादरी के शरपसंदन सहाफ़ियुनि मथां हमलो करे सहाफ़ियुनि खे लतूं मुक्कूं हयूं ऐं उन खां मोबाइल फ़ोन ऐं कैमरा खसे गारगंद ॾींदे फ़रार थी विया। चयो त रियासती पुलिस जो SHO जवाबदार धुर खां गॾु रिश्वत वठी शरपसंदन सां बट बणियल आहे। उन्हनि SSP नौशरफ फ़िरोज़ बशीर अहमद बिरोही खां मुतालबो कंदे चयो त नाअहल राशि SHO रियासती हटाए आरई बिरादरी के शरपसंदन मथां केस दाख़िल करे जेल भेड़ो कयो वञे। ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।